अस्सलाम वालेकुम नाज़रीन। लीडर टीवी जे प्रोग्राम कलमकार सां गॾु तव्हांजो मेज़बान मसरूर पीरज़ादो हाज़िर आहे। जीअं मां पंहिंजे पहिरें प्रोग्राम में तव्हांखे चयो हो त असां हिते अदब जे गुलशन जा मुख़्तलिफ़ गुल तव्हांजे आॾो आणींदासीं, जेके पंहिंजे ख़ुशबूअ सां, पंहिंजे ख़ूबसूरतीअ सां तव्हांखे वधीक मुअतर कंदा ऐं महसूर कंदा। अॼु असां सां अहिड़ो ई हिकिड़ो अदब जे गुलशन जो गुल मौजूदु आहे, डॉक्टर शेर महराणी। डॉक्टर साहब, महिरबानी तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। लख लख मसरूबा, महिरबानी। डॉक्टर शेर जे सुञाणप जा हवाला कई आहिनि। हू पेशे लिहाज़ खां टीचर आहिनि, उस्ताद आहिनि। उन खां अलावा अदब जी दुनिया में हुन जो लतीफ़ियात हिकिड़ो ख़ासि हवालो आहे। जमालियात ते हुन जी PhD थियल आहे। तनक़ीद जे हवाले सां, तहक़ीक़ जे हवाले सां संदसि वॾो नाम आहे। अॼु अचो त असां उन जे इन मल्टी डायमेंशनल शख़्सियत मां मुस्तफ़ीद थियूं ऐं उन खां कुझु अहिड़े क़िस्म जी कचहरी करे, सवाल करे कुझु पिरायूं। डॉक्टर साहब, तव्हां जेके मां हवाला ॾिना, तव्हांजे शख़्सियत जा एतिरा रंग आहिनि, तव्हां पंहिंजो पाण खे कहिड़े रंग में वधीक भायूं था त वधीक उन में तव्हां घणो बहितर रहिया आहियो? महिरबानियूं मसरूर साईं। सभ खां पहिरियों त थोराइतो आहियां तव्हांजी लीडर टीवी टीम जो, जिन हिते अचण जो मौक़ो ॾिनो ऐं दोस्तनि सां गुफ़्तगू करण जो हिकिड़ो मौक़ो फ़राहम कयो। असल में छा आहे त तव्हां पाण बि लेखारी आहियो, जेको आहे सो हींअरो कॾहिं बि हिकिड़े हुन ते ढार ते नाहे हलंदो, कॾहिं तव्हां कॾहिं कंहिं हर शइ। बिल्कुलु। सो उन ई वांगुरु पाण बि कॾहिं शाइर आहियूं, कॾहिं नक़ाद आहियूं, कॾहिं मुहक़िक़ आहियूं, कॾहिं पढ़ंदड़ आहियूं, कॾहिं लिखंदड़ आहियूं। त मूड ते आहे। कॾहिं घणो पढ़ण ते दिलि चवंदी आहे, कॾहिं लिखण ते दिलि चवंदी आहे, कॾहिं तहक़ीक़ ते दिलि चवंदी आहे। इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त असां कॾहिं कॾहिं चाहींदे बि न आहियूं लिखी सघंदा। वक़्तु बि हूंदो आहे पर न आहियूं लिखी सघंदा। कॾहिं कॾहिं इलाही मसरूफ़ियतुनि में घणो लिखी वेंदा आहियूं। त ईअं बसि कॾहिं कीअं त कॾहिं कीअं। इहो टैगोर मूंखे यादि थो अचे। टैगोर चयो त वेन आई प्रे गॉड लाइक्स मी, बट वेन आई डांस गॉड लव्स मी। वाह, बिल्कुलु ईअं ई आहे। त जॾहिं असां इबादत कयूं था या ॿियो कमु कयूं था त एज़ अ पोइट मूंखे ईअं लॻंदो आहे त जॾहिं मां शेर लिखां थो ख़ुदा वधीक मूंसां वरी बि तव्हांखे तव्हांजा मुख़्तलिफ़ हवालनि सां फॉलोअर्स आहिनि। टीचर हूंदे तव्हांजा स्टूडेंट्स आहिनि, अदब में बि तव्हांजा ज़ाहिर आहे खोड़ सारा एडमायरर्स आहिनि। तव्हांखे वधीक मोट किथां वधीक मिली ऐं जंहिंजे मोट ते वाक़ई दिलि ख़ुशि थींदी बि हुजे? लतीफ़ियात यकीनन इहा उहा फील्ड आहे जंहिं जेको आहे सो आउं सम्झां थो त मूं अञा एतिरो पूरो नाहे कयो जेतिरी मूंखे मोट मिली आहे। न, लतीफ़ साईंअ जो असुल में इहो ॼण त लतीफ़ साईं असांखे जॾहिं बि असां को लतीफ़ियात ते कमु था कयूं, जॾहिं तनवीर अब्बासी बि करे थो या शेख अयाज़ तर्जुमो बि करे थो या आगा सलीम तर्जुमो करे थो, त ॼण लतीफ़ उन्हनि खे पाण बि सपोर्ट थो करे। बिल्कुलु। जीअं तव्हां को लतीफ़ियात ते कमु था कयो ऐं उहो ॿियनि सभिनी पासनि खां हावी थो थी वञे, त शायदि हिन जो कारण इहो ई आहे त लतीफ़ सपोर्ट्स यू। ॼण त हू चाहे थो त, बल्कि आगा सलीम खे मूं पढ़ियो त उन चयो त हीउ कमु मूंखां साईं पाण करायो। त ईअं न हो बाक़ी ईअं ई, बिल्कुलु ईअं ई। जॾहिं बि कलम खयो हूंदो त शयूं पाण ई खुलियूं हूंदियूं अॻियां, ऐं शयुनि जा बंद जॾहिं टुटा हूंदा ऐं हिकिड़ी नई हक़ीक़त साम्हूं आशना थी हूंदी, उन सां वाक़फ़ियत थी हूंदी, ऐं उहा जॾहिं वरी जीअं ॾिठोसीं लतीफ़ खे, ईअं जेकॾहिं ॿुधायो हूंदोसीं त उतां वरी मोट ॿेड़ी मिली हूंदी। त ईअं आउं सम्झां थो त लतीफ़ साईं बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि बजाए त हू ॼण त चाहे थो त इहो सॼो कुझु थिए। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। लतीफ़ियात ऐं ख़ासि तौर ते लतीफ़ शाइरीअ में जमालियात, उन ते तव्हांजो काफ़ी कमु आहे। जमालियात जो मौज़ू चूंडण जो को ख़ासि सबबु PhD लाइ? असल में कराची यूनिवर्सिटी मां MPhil लीडिंग टू PhD कईसीं पे। उन में हिकिड़ो कोर्स हूंदो इंटरनेशनल थ्योरीज़ एंड ट्रेंड्स ऑफ लिटरेचर। उन में दुनिया जहान जा जेके बि अदबी लाड़ा हुया, तहरीकूं हुयूं, उन्हनि जे बारे में असांखे पढ़ायो हुयो।
डॉक्टर गफ़ूर मेमन साहब असांजो उस्ताद हुयो, त उहे तहरीकूं, उहे नज़रिया, उहे लाड़ा पढ़ण खां पोइ मूं महसूसु कयो त यूरोप में त इन्हनि ते तमामु वॾो कमु कयो। उन्हनि तहरीकुनि खे बाक़ाइदे हिकिड़ी तहरीक, मुनज़िम तहरीक जे हुन में हलायो वियो आहे। पर असां वटि उहे तहरीकूं ॼण त न आयूं हुयूं। जंहिं दौर में लतीफ़ साईं जेको आहे सो तरक़ी पसंद नज़रिए ते ॼण त लिखियो पए, अञा यूरोप में हुनजो ख़्वाब बि कोन ॾिठो वियो हुयो। जॾहिं लतीफ़ सिम्बालिज़म लिखे पियो, उते न यूरोप में सिम्बालिज़म जो तसवुर बि कोन हुयो। बिल्कुलु ईअं ई जमालिया जी थ्योरी इलाही पोइ आई आहे, जेका मॉडर्न जेका एस्थेटिक्स थ्योरी आहे। पर लतीफ़ साईं वटि 300 साल पहिरियां जेके जमालिया जा गूढ़ा निज़ारा ऐं रंग मौजूदु आहिनि, उन्हनि उत्साहियो त इन पासे कमु कजे। ऐं जॾहिं असां पढ़ियो पिए त नाज़ मंझारा निकिरी जॾहिं पिरी करे थो पंधु, भूमि पिणु बिस्मिल्लाह चई राह चुमे थी रंध, उभियूं घणे अदब सी हूरूं हैरत हंध, साईं जो सौगंध मुंहिंजो साजन सभिनी सोणो। इहो जेको रंग हुयो लतीफ़ साईं जो। या जॾहिं मूमल पढ़ीसीं त मूमल खे मिजाज़ जूं तारनि में तबरूं, तबर चइबो आहे नंढे गन वारी कुहाड़ी खे जेका उछलाए हणबी आहे, माना शिकार उहा हथ में न हूंदी आहे, जीअं उछलाए कंहिंखे शिकार कजे। मूमल खे मिजाज़ जूं तारनि में तबरूं, अखियुनि में इहे तबरूं अथसि, तबर नंढे गन वारी कुहाड़ी अथसि। हाणे हाकमनि खे ज़ोर भरियूं ज़बरूं, काक मथे कबरूं पसो परॾे हणिजो। त इहे लतीफ़ साईंअ जो कमाल आहे। हाणे के लफ़्ज़ असां वटि सिंधीअ में अहिड़ा आहिनि जेके माना एॾा सुठा न सम्झिया वेंदा आहिनि, जीअं माना अखियुनि खे तारा चइजे। हा बिल्कुलु, पर तारा सुठो लफ़्ज़ न सम्झियो वेंदो, पर हुन इस्तेमालु कयो आहे त तारनि में तबरूं। बिल्कुलु बिल्कुलु। या तारा तरारियूं नेज़ा नेण पिरे। इहा ॻाल्हि हाणे हू हुन हुस्न में एडिशन थो करे, पर आम तौर ॾिठो वञे त कंहिंजे ख़राब ऐं किनिन अखियुनि खे तारा चइबो। बिल्कुलु। पर उते ही लतीफ़ वटि जॾहिं लफ़्ज़ अचे थो, उते कमाल थो करे, एॾो वणंदड़ थी थो वञे। मूमल खे मिजाज़ जो अखियुनि में अलमास, न की आम न ख़ासि जे वया से वढिया। त ईअं हू हिकिड़ी हुस्न जी काइनात ठाहे थो। मसरूर सां हिकिड़ी ॿी ॻाल्हि आऊं हिते कंदो हलां, छाकाणि त ॾाढो हिन ते आया आहियूं बहस जे हुन मोड़ ते, त जेको मूं वरी इहे जेके एक्चुअल किसा हुया, छाकाणि त किसा लतीफ़ साईं खां अॻे मौजूदु हुया, इहे कहाणियूं अॻे मौजूदु हुयूं। लतीफ़ साईं घणो पोइ उहे कहाणियूं ॿुधियूं ऐं सम्झियूं ऐं उन्हनि ते जेको आहे सो उन्हनि दास्ताननि ते सुर चया। जेके एक्चुअल कैरेक्टर हुया लतीफ़ साईं, उहे एक्चुअल कैरेक्टर न आहिनि ॾिना। लतीफ़ साईं रिफॉर्म कया आहिनि, जीअं हुयो उहे न, जीअं हुअणु घुरिजे रिक्रिएट कयो आहे उन्हनि खे, सभिनी कैरेक्टर्स खे। मारवी जो जेकॾहिं मिसाल असां ॾिसूं, मारवी खे सुहिणो एॾो करे पेश थो करे त जेको आहे सो पखे मंझि पदमणी ॾे वरा का विझ, जहिड़ी सूरत सिज तहिड़ी मूरत मारवी। पखे में ॼण पदमणी आहे, टेंट में हिकिड़ी पदमणी, माना सभिनी खां ख़ूबसूरत तरीन औरत। औरतुनि जा जेके 5 क़िस्म लोक लिटरेचर में ॾिनल आहिनि, त उन में सभिनी खां जेका सुहिणी आहे उहा पदमणी आहे, जंहिंजे पेरनि में पदम ठहे। पदम उनजे लाइ मशहूरु इहो आहे त उनजो पेर एॾो सनड़ो हूंदो आहे, जॾहिं धरतीअ ते पहुचंदो आहे त सनड़ी का शइ उनजे पेरनि जे हेठां गुज़री वेंदी आहे, उहो चंड वांगुरु पहिरीं या ॿी जे चंड वांगुरु मथे थी बीहंदो आहे, उहा पदमणी आहे। हाणे उते हुनखे चए थो इहा पदमणी आहे। ऐं जहिड़ी सूरत सिज, जहिड़ो सिज ख़ूबसूरत आहे, सिज एॾो ख़ूबसूरत आहे जॾहिं असां निहारे नथा सघूं, जंहिंखे असां ॾिसी नथा सघूं, हुनजे हुस्न जो ताब असां नथा सही सघूं। हाणे इहा हक़ीक़त जेका इहा त थर में हुस्न आहे, पर जहिड़ी सूरत हाल आहे, जहिड़ी सूरत हाल आहे उते त महीननि जा महीना माण्हू वञी कोन सघंदा। उते जेको आहे सो पाणी जी किल्लत आहे, त उहो उनखे जेका असुल मारवी आहे, उनखे लतीफ़ जी मारवी जॾहिं उन में कन्वर्ट थी थिए त यकीन कयो त हिकिड़ो शाहकार ठही थो वञे। या असां जेकॾहिं सोरठ राय ॾियाच में अचूं त लतीफ़ साईं जेको आहे ॾियाच जो सिर कंहिं ॿिए सेंस में खणी आयो आहे। हू सिर थो ॾे वादे ते, हू फासी पियो आहे वादे में, हालांकि मिनतूं थो करे हुनखे ॿियो कुझु मंगज दान, कुझु ॿियो घुर मुंहिंजे सिर खे छॾ, पर हू जॾहिं नथो मुड़े त उनखां पोइ चए थो वढ सिर थी सरो, न की गा मुगा। त हाणे हाणे हुन सिर ॾिनो आहे वादे ते। लतीफ़ साईं जो कमाल आहे त उन वादे ते ॾिनल सिर खे आर्ट ते कुर्बान कयल सिर में तब्दील करे थो। 100 सिरनि पाए जे तंद बरार तोरियां, उटल ओॾाहीं थिए जना बीजल बुराए,
सखणो हॾ आहे सिर में सॼो नाग। त ईअं लतीफ़ साईं हर कैरेक्टर मूमल खे बि मूमल हालांकि जहिड़ो कैरेक्टर ॾिनल आहे ॿुधायल आहे उहो त हिकिड़ो ईअं सम्झो तक़रीबी कैरेक्टर आहे जेको हिकिड़ा तक़रीब जो हिकिड़ो महल थी अॾे पई ऐं उते माण्हुनि खे क़त्ल थी करे पई, पर जहिड़े तरीक़े सां लतीफ़ हुनखे रिफॉर्म कयो आहे ऐं वफ़ा जे उन नहज ते अची बीहारियो आहे ऐं हू जेको आहे सो इंतज़ारु ऐं मुहबत जी जंहिं नहज ते वञी बीहे थी, जंहिं आला दर्जे ते वञी थी बीहे, त असां हैरान थी था वञूं त हीअ लतीफ़ जी मूमल असुल मूमल खां घणी मथां ई बीठी आहे। लतीफ़ पंहिंजे किरदारनि खे तव्हां सही चयो वधीक अहिड़ो मॉडिफाई कयो आहे, रिक्रिएट कयो आहे जो उहे आला इंसानियत या मयार थी था वञनि। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं पोइ हू उहो उन्हनि किरदारनि जे थ्रू पंहिंजा जेके बेद चवे थो, मैसेज ॾिए थो, उहे आला इंसानियत जा क़दुरु थी था। हक़ीक़त हाणे तव्हां ससवी खे पढ़ो, ससवी जे लाइ लतीफ़ साईं 5 सुर चया आहिनि। ससवी जो सफ़र लतीफ़ साईं जो एक्चुअली इहो सफ़र उहो आहे जेको बंभोर खां वठी केच मकरान ताईं लतीफ़ साईं पाण कयो आहे, पर उन सफ़र में उहे जीअं इब्तिदा थी आहे भेनर भंभोरा भॼो तां उबहो अॻे हिन माॻा सरतिन सूर पिराया, त उन बंभोर खे छॾण जी जॾहिं ॻाल्हि करे थी ऐं जेको आहे सो सुबुह ते जॾहिं ॾिसे थी त पुन्हू कोन्हे को त चए थी माउ विहाणो वार खण पथराणी पंहिंजी। 600 साल अॻु में ससवी थी गुज़री आहे, लतीफ़ साईं केॾो वेझो करे ॾिनो आहे, माउ विहाणो वार खण पथराणी पंहिंजी, जेकी ॾिनी ॾेज में सो सभो ई सार वञा थी वणकार ॾिठुमि पेर पुनूअ जो। त एॾो वेझो करे आणे थी, या जेको आहे सो धुरियाई धारिया हो जॾहिं ॾेर अचनि था राति जो ऐं उन्हनि जी हे जेको आहे सो उन्हनि जी आदुर्भाव थी करे ऐं चयईं त आया आस थियाम ॿारो चा बंभोर में पसी पहर पुनूअ जी, नहसी नेण ठरियाम गुंदर विसरियाम सुखनि शाखूं कढियूं। जॾहिं आया त आदुर्भाव कयईं पर ॾिठईं त उहो त विया हलिया, त पोइ धुरियाई धारिया मिट मुईअ जा न थिया, मदी ॾेरनि मन में ऐं खिलियो खीकारियां, सुबुह थी सारियां त उठ न उताकुन में। अहिड़ो इज़हार, एॾो दिलि खे छुई वेंदड़ इज़हार ऐं अहसासनि खे ईअं सम्झो त हियांव में हथ विझंदड़ इज़हार। ऐं ॿियो लतीफ़ साईं हिकु ई जीअं त हू शाइर आहे, हू मुख़्तलिफ़ कैफ़ियतूं मुख़्तलिफ़ बेतनि थ्रू हाणे उहा ई ससु ई चवे थी त जे मिलिया त मिलंदियासीं न त घोरी जान जतन था, पर कॾहिं इहो थी थिए त पोरियो संदो पोरियतन वाली की न विञाए सोमू थोरो लाइ जो जीअरे मिला जता, या हो जॾहिं वञे थी आऊं न गॾी पिरीअ खे तूं थो लही सिज, आऊं जे ॾींहं सनीहा नई पिरियां खे ॾिज, वञी केच चइज त वेचारी वाट में। त उहो या उनजो हौसलो डूंगर ॾुखोयनि खे दिलासा ॾिजनि, घणो पुछिजे उन खां तिन वटां हो त वञनि, तूं कीअं संदा तिन पाण पेर पिथूं करें, वरी डूंगर मूसी रोह कढी पार पुनूअ जा, हुननि खे अची जेको आहे सो कंसोल थी कराए। हाणे लतीफ़ साईं जो इहो वॾो कमाल आहे त बेजान शयुनि पहाड़ बेजान आहे, उन्हनि सां ईअं थी मुखातिब थिए थी ॼण त हू उनजा पहिरियां ॼण त विड़े थी, हो जो आॾो टकर टर मतां रोह रतियूं थिए, जबल जाए त ॾे मिनथूं थी करे हुनखे, या इहो चवण त तूं उन्हनि जा पेर कीअं थो ॾुखाए जिन जा पोयां कोई न आहिनि, जेके इश्क में इश्क जा जेको आहे सो पांदी आहिनि, उन्हनि जा पेर कीअं थो ॾुखाए। वरी जेको आहे सो हुनखे ॼण त हुनजी दोस्ती थी वञे, ऐं चए थो कीजो कढिया पार ॾुखी डूंगर पाण में सुणी सा तवार मिरूं पिया मामरे, त उहो जेको आहे सो या कुठल रखो कर वेचारी वणकार ते, ऐं उहा जॾहिं फटिजी थी वञे लुटिजी थी वञे, ईअं सम्झो इश्क जी शहीद थी वञे, उहो सॼो जेको नक्शो आहे लतीफ़ साईं वटि जॾहिं असां ससवी पढ़ूं था त असां ॼण त दुनिया ई कंहिं ॿी में पहुची था वञूं। शेर हिते थोरो हिकिड़ो मुंहिंजो बि ज़ाती हिकिड़ो ख़्यालु आहे, छा लतीफ़ खे वधीक ससुईअ सां वधीक मोहबत हुई जो हुन 5 सुर इन ते रखिया, ॿियनि सभिनी ते हिकु हिकु आहे या ईअं आहिनि? असल में तव्हां इहो सम्झो था त हू लतीफ़ शायदि पाण खे उन सां वेझो पियो सम्झे? न, ईअं बि न आहे ऐं आहे बि सही। असल में छा आहे त लतीफ़ साईं जा सभु कैरेक्टर हुनजा पंहिंजा आहिनि, सभु कैरेक्टर, बल्कि मूंखे कैरेक्टर जी ॻाल्हि ते यादि थी अचे पई अली बाबा जी हिकिड़ी ॻाल्हि त शाइर खे या लेखक खे कैरेक्टर केॾा प्यारा था थियनि। त मोहम्मद अली पठान चवंदो आहे त हिकिड़ो भेरो लाड़काणे मां हुनखे साइकिल ते खयों पियो वियुसि, त अॻियां जेको भीलनि मायुनि जेको कतार वञे पई, त हुन मूंखे चयो त इहा साइकिल बीहार त आऊं इहे ॾिसां, इहे मुंहिंजे कहाणी जा कैरेक्टर आहिनि। अली बाबा चयोसि त हिन हुनखे चयो छॾे ॾे हिते ईअं पिनंदियूं रहंदियूं न, इहे तूं वरी तुंहिंजा वरी कैरेक्टर आहिनि, त चईंदो उते चईंदो लाहे न तव्हां विढ़ंदुसि तोसां, तूं मुंहिंजे कैरेक्टरनि जी इंसल्ट कई आहे।
हो हुन सां इलाही तपी बाहि थी वियो। त ईअं ई मूंखे यादि थो अचे गारशा मार्किस जो इंटरव्यू। गारशा मार्किस चयो हो त हू रोज़ 3 कलाक शायदि मथे कमरे में वञी नावेल या कुझु बाबल लिखंदो हो ऐं पोइ उहो ई अची पंहिंजे ज़ाल सां शेयर कंदो हो। त हिकिड़ो कर्नल जो कैरेक्टर हुयो जंहिंसां उहो ॿुधाईंदो हो अची हिनखे पंहिंजे ज़ाल खे कर्नल जो आहे पर नावेल जी तक़ाज़ा इहा आहे त कर्नल खे हाणे मरणो आहे। त हाणे 3 कलाक हूअ एक्सपेक्ट कंदी त 3 कलाकनि खां पोइ लही ईंदो त चांहि वांहि ही कलाक खां पोइ लही आयो। जीअं ई लही आयो त हुन ज़ाल माना हैरान थी पुछे छा कर्नल मरी वियो? हुन चयो वाक़ई मरी वियो। पोइ चई ॿई उदास थी विया। त माना हिकिड़ी कैरेक्टर सां पंहिंजे सां जेका कमिटमेंट थी थिए त हू जेको रोज़ ओतिरो वक़्तु पंहिंजे लिखण खे न ॾींदो हो, कर्नल जे कैरेक्टर मरण खां पोइ वधीक लिखी न सघियो। बिल्कुलु लतीफ़ साईं पंहिंजे कैरेक्टर्स खे ईअं ई प्यारु कयो आहे, सभिनी कैरेक्टर्स खे तमामु घणो चाहियो आहे। पर ससुई जो पंध, ससुई जी स्ट्रगल उहा तमामु वॾी आहे। बिल्कुलु ससुई लंघियो सो मर्द जंहिं मात कया। हाणे उहो पंध जेको मर्द बि न करे सघिया उहो ससुई कयो आहे। त यकीनन हुनजी जेका सो शायदि हुन ससुईअ जे कैरेक्टर में लतीफ़ साईं पंहिंजो पाण ईअं चई सघो था। बिल्कुलु चई सघो। हूअं त हर कैरेक्टर में ॿुधी करे हू वियो आहे। ईअं मुमकिन ई कोन्हे हू हुन पाण इहे सॼियूं फीलिंग्स न कयूं हुजनि महसूसु ऐं उहो इहा शइ लिखे। त इहो त मुमकिन ई कोन्हे को। सुहिणी खे जॾहिं ॾिसूं त सियारे सिह रात जा घिड़ी वसंदे मींहं, हलो त पुछूं सुहिणी जा कर ॼाणे नींहं, जंहिंखे रातो ॾींहुं मिहारी मन में। को कैरेक्टर अहिड़ो कोन्हे लतीफ़ साईं जो जंहिंखे लतीफ़ साईं इश्क जो उस्ताद सॼो हुजे। ऐं लतीफ़ जॾहिं ससुईअ में इहो थो चए त ई कमु इलाही न त कुननि में केरु, त मुंहिंजे ख़्याल में इहो लतीफ़ जो रिसालो बि कमु इलाही हो, न त इहो मुमकिन न हो। यकीनन मर्ज वटि मिहार मतां मोटी सुहिणी, साहड़ जा सिंगार मतां ॾम ॾेखारी, चुनम जे हेकार मवंज मोटी सुहिणी। लतीफ़ साईं सिचुएशन क्रिएट थो करे वरी जवाब थो ॾे। हिकिड़ी जाइ ते चए थो मर्ज वटि मिहार, मिहार वटि मरी पो, मतां मोटी सुहिणी, साहड़ जा सिंगार मतां ॾम ॾेखारी, ऐं वरी चए थो चुनम जे हेकार मवंज मोटी सुहिणी। हिकिड़ो दफ़ो चवनि त सही दुहे पासे दोस्त जे घारियां सभु ॼमार, बांधीणा बिहार की न पिया कॾहिं। इहे मुख़्तलिफ़ कैफ़ियतूं आहिनि। जीअं हू थी चवे हुन सामूंडीअ में त आयल ढोले साण जेकर अचे त झेड़ियां, हिकु दफ़े झेड़ियां थी चवे, वरी अचे थी त जेकर घर लॻी ॻाल्हियूं कयां। मुख़्तलिफ़ कैफ़ियत। बिल्कुलु इहो पंहिंजाए पारो झेड़ण आहे। इहो आयल मुंहुं में चोर न त पधर पट थींदी साईं। त उहो चए थी मूंखे वधीक न चोर, हुनजा मूंखे सुर तमामु घणा आहिनि। ऐं वेठियूं घर घोरीनि मथां प्रिय जिंदड़ो, उहे उन्हनि मां बि ही न आहे। ही जर जाटूं बि ॾिए थी, ही ॾिया बि मोहे थी ऐं उनजे लाइ पोइ सधूम करे थी पई। त इहो सॼो जेको पंधु आहे हुनजा अहसास जेके हुन जेका फीलिंग आहे उहा यकीनन हिकिड़ी अजीब फीलिंग आहे जंहिंमें उहो ईअं सम्झो गुम थी वई आहे। वञे ई विसरी शाल जोतो सौदो सिखियो, अञा काल पिण थो सफ़र संभई। त इहो यकीनन हुनजा कैरेक्टर आहिनि जिन जे तवसुत सां असां अहसास जी गहराई खे छुऊं था। त अहसास जी गहराई थींदी छा आहे? मुंहिंजी दिलि त चवे थी त देरि ताईं ऐं घणा प्रोग्राम लतीफ़ ते कजनि ऐं हिन प्लेटफॉर्म जे मार्फत लीडर टीवीअ जे हिन कलमकार जे मार्फत असां इहे प्रोग्राम कंदासीं। पर तव्हांजे शख़्सियत जा ॿिया बि कुझु रंग आहिनि। असां चाहींदासीं त असांजा ॿुधंदड़ ॾिसंदड़ उन्हनि मां मुस्तफ़ीद थियनि। तव्हां शाइर बि आहियो, तव्हां जेकॾहिं शाइरी पंहिंजी कुझु जेका यादि हुजे उहा शेयर कयो असां सां। ॿ चारि शयूं, छाकाणि हाणे लतीफ़ ते ॻाल्हाइण ऐं उनखां पोइ वरी पंहिंजी शाइरी लॻे त ॾाढो जेको आहे सो ईअं सम्झो हिकिड़े लतीफ़ वटि जॾहिं असां ॻाल्हाईंदा आहियूं त असांखे ईअं लॻंदो आहे त ॾाहप जे महराज ते असांखे लतीफ़ वठी थो वञे। त उहो हिकिड़ी अहिड़ी सतह आहे जिते लतीफ़ असांखे वठी वञो। हुअणु उछले हक़ीर थी वञिजे, हुअणु उछले पंहिंजी हुजण ताईं दस्तबरदार थी वञिजे, हुअणु उछले हक़ीर थी वञिजे, दिलि चवे थी फ़क़ीर थी वञिजे। पाण सां पाण सभु हिसाब कजनि, पाण सां पाण सभु हिसाब कजनि, पाण मुनकिर नकीर थी वञिजे। बंदिशूं ॿियूं त कम जूं न आहिनि, ज़ुल्फ़ जो बसि असीर थी वञिजे। ऐं दोस्तनि साण रंजिशूं कहिड़ियूं, दोस्तनि साण रंजिशूं कहिड़ियूं, खंड थी वञिजे खीर थी वञिजे, दिलि चवे थी फ़क़ीर थी वञिजे। वाह वाह, इहा फ़क़ीरी असुल में मुंहिंजे ख़्याल में अमीरी बि इहा ई आहे।
रम्ज़ आहे जॾहिं माण्हू लतीफ़ वटि जॾहिं अचे थो त पोइ हुजणु ॼण त बेमाना बणिजी थो वञे। बिल्कुलु। ऐं अहिड़ी क़िस्म जूं ॿियूं ॻाल्हियूं असां तव्हां सां उन ते बि कंदासीं। तव्हांजो एज़ अ टीचर सिंध जी तालीम जे लिहाज़ खां हिकिड़ी कंसर्न रही आहे शुरूअ खां ई त तालीम असांजी सुठी न आहे, इन जे करे सिंध जेका एक्सपेक्ट करे पई तरक़ी उहा न थी सघी आहे। बिल्कुलु। तव्हां एज़ अ टीचर सिंध जे तालीम जे सुधारे लाइ छा था सम्झो त छा थियणु घुरिजे ऐं कहिड़े तरीक़े सां, कहिड़े एजुकेशनल सिस्टम सां या कहिड़े तरीक़े सां इहा बहितरी मुमकिन? ॾिसो मसरूर साईं, सिस्टम असां वटि मौजूदु आहे, स्कूल असां वटि मौजूदु आहिनि। अॻे त परे परे ताईं स्कूल हूंदा हुया ऐं उस्ताद पनिशमेंट ॾींदा हुआ, सख़्तु सख़्तु पनिशमेंट ॾींदा हुआ। बल्कि उहो बि दौरु हुयो जॾहिं जेको आहे सो हफ़ीज़ कुरैशी अमामा स्कूल कोन वेंदुसि जहिड़ियूं कहाणियूं लिखियूं हुयूं ऐं हिकिड़ो माना अहिड़ो दौरु हुयो। ऐं जेका स्टेशनरी ईंदी उन में चाक डस्टर सां गॾु स्टिक मारण वारियूं जेके लठियूं हूंदियूं इहे स्टेशनरी सां गॾु ईंदियूं, शामिलु हूंदियूं, स्टेशनरी में ईंदियूं हुयूं। त अंदाज़ो कयो त कहिड़ो दौरु हुयो। हाणे उहो दौरु कोन्हे को, ऐं स्कूल बि तव्हांजे वेझे हुन में अची विया आहिनि। सुवालु इहो आहे, सिस्टम मौजूदु आहे, असांखे संजीदा थियणो पवंदो। असां जे घर में जेकॾहिं 2 ॿार आहिनि त असांखे सोचणो पवंदो त इन्हनि खे स्कूल कीअं मोकिलियूं। ऐं यकीनन ॿार जेको इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे हिन बोर्ड में अची वियो आहे उहो मोबाइल खे छॾे किताब खणण लाइ तयारु कोन्हे को। असांखे हुन खां मोबाइल वठी करे हुनखे किताबु ॾियणो पवंदो। छाकाणि त इहो दोस्त चवंदा आहिनि त भई मोबाइल खे पॉज़िटिव यूज़ करे सघिजे थो पर ॿारु नथो करे। हू यकीन उन में एंटरटेनमेंट में हलियो थो वञे ऐं उन मां पोइ पॉज़िटिव नतीजा नथा निकिरनि। असांखे संजीदा थियणो पवंदो ऐं पाण सां सचो थियणो पवंदो। माना टिनी जेके मतिलबु आहिनि टीचर्स, पेरेंट्स ऐं स्टूडेंट, बिल्कुलु टिनी खे संजीदा थियणो पवंदो। ऐं छाकाणि त ऐं इहा बि पक ॼाणो त इन खां सवाइ को चारो बि कोन्हे को। जेकॾहिं असां हिन वक़्तु संजीदा न थियासीं त ईंदड़ नसुल असांजो ग़ुलामी में हलियो वेंदो। तव्हां केतिरा पुरुमीद आहे सिंध जे तालीम जी बहितरी? बहितर थींदी, छाकाणि त असांजे सिंधी माण्हू जो हिकिड़ो मिज़ाज आहे, हू मज़दूरी कंदो आहे पर शाइ फील कंदो आहे। हुनखे तव्हां कंहिं बि जेको आहे सो गटर जी सफ़ाई ते बीहारियो उनखां कोन्ह थी सघंदो। हुनखे कंहिं जाइ ते को अहिड़ो ॿियो को कमु ॾेई छॾियोसि, मोचको कमु ॾियोसि, आम हिकिड़े सिंधी खे हू न कंदो, शाइ फील कंदो आहे। त ही बुनियादी तौर ते नस्लनि एंथ्रोपोलॉजिकली असां जेकॾहिं हिन जी स्टडी वठंदासीं त बुनियादी तौर ते हीअ अमीर माण्हू आहे ऐं अमीरी हाणे न रही अथसि, सिर्फ़ु रवैये में अमीर आहे। हाणे जॾहिं उन दौर ते अची बीठो आहे, हाणे जॾहिं हुनजी भित सां मथो टकरायो आहे, हाणे हिन जूं अखियूं खुलियूं आहिनि ऐं यकीनन ही संजीदा थींदो, मोटंदो ऐं पंहिंजी अमीरी हासिलु करे। अच्छा, अदबी जेको अॼुकल्ह माहौल आहे असांजो, जेको तनक़ीद असां तव्हां नक़ाद बि रहिया आहियो, इन करे इहो खुली था ॻाल्हायूं त असां वटि तनक़ीद छा सिर्फ़ु पंहिंजी ज़ाती पसंदि ऐं नापसंदि ताईं महदूद न रहिजी वई आहे? असुलु तनक़ीद छा थिए पई, या जेका तनक़ीद जे नाले में पंहिंजी सिर्फ़ु पसंदि ऐं पंहिंजी लॉबी, पंहिंजा सर्कल्स खे अॻिते वधाइणु ऐं जिन सां नथी पियो उन्हनि खे घटाइणु, इन माहौल खे तव्हां कीअं था ॾिसो? न ॾिसो, ज़ाती पसंदि नापसंदि खे तव्हां माइनस करे ई नथा सघो। ॻाल्हि आहे सिधी। हा, जेकॾहिं मसरूर मुंहिंजो दोस्त आहे, मूंखे जेकॾहिं तनक़ीद करणी हूंदी त मुंहिंजो कलम ई मूंखे इजाज़त कोन ॾींदी, उहो ॾींदो त उनखे इन तरह सां खणी अचां, इनखे असां टारे नथा सघूं। हा, सुवालु इहो आहे त आउं मसरूर ते जॾहिं लिखां त आउं ग़ैर जानिबदार थी करे लिखां। जेकॾहिं मसरूर ते आउं लिखां थो त आउं ग़ैर जानिबदार थी लिखां थो त अमर ते मूंखे उअं ई लिखणु खपे ऐं ज़ैद ते बि ईअं लिखणु खपे, ईअं गौस ते बि ईअं लिखणु खपे, ईअं मूंखे सभिनी पासनि खे संजीदा थी करे लिखणु खपे। पर हिते सुवालु इहो आहे त नक़ाद घटि आहिनि ऐं क्रिएटिव जेके आहिनि राइटर्स हिते घणा आहिनि, उनजे करे ऐं ॿियो मिज़ाजनि बि असां तनक़ीद खे थोरो घटि पसंदि कंदा आहियूं। असां जीअं मूं चयो न त बुनियादी तौर ते तबियतनि हे अमीर क़िस्म जो माण्हू आहे, अमीर क़िस्म जे माण्हू खे तव्हां चवंदो त विनू कढिबियो न, हुनखे इहा ॻाल्हि न वणंदी। तबियतनि असां तनक़ीद जे फ्रेंडली जेको आहे असांजो राइटर न आहे। हुजणु त ईअं घुरिजे न त जेकॾहिं केरु माण्हू चए त तव्हांजी कमीज़ फाटल आहे त तव्हांखे उनजो शुक्रियो अदा करणु घुरिजे त चङो थियो तव्हां ॿुधायो, मां ॿी पाए थो अचां या इनखे सही थो करे छॾियां। हुजणु त ईअं ईअं खपे, पर असांखे इहा बेइज़ती फील थींदी।
इहो तमामु रियलिस्टिक जवाबु आहे तव्हां हक़ीक़त आहे हक़ीक़त इहा ई आहे पर असां था चऊं त आइडियल हुजणु घुरिजे जीअं आइडियल थियण में न असांखे वक़्तु लॻंदो लंबी दूरी तय करने में वक़्तु आहे त थोरो वक़्तु लॻंदो ऐं ॿियो डॉक्टर साहिबु तव्हांजे शख़्सियत में जिन माण्हुनि जो हथु रहियो ऐं तव्हां जिन जे वेझा रहिया उन में साईं ताज बलोच चयो उनजे ज़िक्र खां सवाइ शायदि डॉक्टर शेर महराणी नथो थिए त उन जे हवाले सां तव्हां कुझु ॿुधायो असल में छा आहे त 1999 2000 सोजरे सां मुंहिंजी शनासाई थी ऐं 19-20 साल 80 में मुंहिंजी पैदाइश आहे 19-20 साल जी इहा मुंहिंजी उमिरि आहे ऐं सोजरे सां शनासाई थी जेका ताज साहिब जे रेलत ताईं उहा जेका सो हिकिड़ी मज़बूत बॉन्ड उन में तब्दील थोरे जो साईं ताज बलोच पंहिंजे मिज़ाज में थोरो ॾिंगो ऐं खरो माण्हू हो उहो हर कंहिं सां एॾो वेझो शायदि माना मशहूरु ईअं हो त न थींदो बिल्कुलु पर तव्हां उन्हनि माण्हुनि खां बिल्कुलु अलॻि रहियो ऑन दी कॉन्ट्रेरी हू तव्हां सां तमामु घणो वेझो रहियो तमामु घणो मूंसां प्यारु कंदो ऐं हुन सां इख़्तिलाफ़ बि रखंदो हुयुसि ईअं न आहे त जॾहिं अयाज़ खे हू नापसंदि कंदो मुख़्तलिफ़ हवालनि सां ऐं आउं जॾहिं अयाज़ ते ॻाल्हाए करे चवंदुसि हाणे हिते ॾिसो किथे बीठो आहे अयाज़ पोइ चवंदो मञींदो जीअं पहिरियों असां ॻाल्हि कई इन खां असां रियलिस्टिक बची नथा सघूं उहो शायदि एलिमेंट हुयो हुयो ऐं असल में छा आहे त ज़ाती जेका हो अयाज़ पंहिंजी तबियत में त कुझु हुयो न बिल्कुलु छाकाणि त हिकिड़ो जॾहिं शाइर वॾो थिए थो त हुन में ऐं गुरू ठहे बि थो हुनखे सुठो लॻंदो ख़ूबसूरत औरत पंहिंजे ख़ूबसूरतीअ ते जेकॾहिं नाज़ करे थी त उहा हुनजी ख़ूबसूरती आहे हक़ीक़त आहे इहा हुनजी ख़ूबसूरती आहे त ईअं ताज साहब वारनि जा या इवन इमदाद हुसैनी साहब अमर जलील रहिया पर हाणे मूंखे चङी तरह यादि आहे अक्सर जॾहिं ईअं गुफ़्तगू थी वेंदी ऐं अयाज़ मां जेको आहे सो शाइरी मां मिसाल ॾेई करे चवंदुसि भई हीउ कहर जो शाइर न आहे पोइ हथ लाइ परदेस बि साॻियो देश बि साॻियो त हीउ कहर नथो करे ही त यूनिवर्सलिज़म वारी ॻाल्हि थो करे हिन वटि त जेका सो कांह जो आहे कपिया कंहिंजी बि ॻिचे जो तोक टुटो मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी त हीअ त जेका सो ज़ुल्म थियो आहे मूं हीअ त इंटरनेशनलिस्ट न आहे त पोइ वरी ॻाल्हाए ऐं चवंदो न चवंदो शाइर त वॾो हुयो न शाइर त वॾो हुयो इहो मञींदो हुयो इहा कंहिं बि आर्टिस्ट जी तमामु वॾी कामयाबी आहे त तव्हां हुनखे डिनाए न करे सघो बिल्कुलु इनकार न करे इख़्तिलाफ़ भली कयो पर डिनाए न करे ईअं ताज साहिब सां मुख़्तलिफ़ मौक़नि ते वॾा बहस ईंदा बहस छा आउं करे सघंदुसि ऐं त सिखंदो हुयुसि पर पोइ बि जॾहिं माण्हू उस्ताद शागिर्द भली हुजे पर कंहिं लेवल ते जॾहिं शागिर्द मथे उभरी थो अचे त उते उस्ताद खे वधीक हालांकि पाण चवंदो हुयो त कंहिंजो आगो न की पीछो आहियां पंहिंजे अदराक जो पाछो आहियां फर्श ते ॿार कढिया जे लीका ऐं बेनाव सो जज़्बो आहियां मां अलाए त वयुसि पे केॾां तुंहिंजे दर ते अची निकितो आहियां त ईअं तमामु ख़ूबसूरत या डोड़ी डोड़ी जो फ़ोन ते पहुती साह महकिया हा हीर जहिड़ा हा लिंग जानिब जा खीर जहिड़ा हा मुंहिंजे नेणनि जे नीर जहिड़ा हा कंहिंखे अछा हा थक पेरनि जो सभु मुसाफ़िर फ़क़ीर जहिड़ा हा जीअं ॾमरियो ॾिनाई तीअं भरे हुन जा औसाफ़ पीर जहिड़ा हा ताज विसरनि लज़तूं मूंखां चप गुलरंग शीर जहिड़ा हा हाणे एज़ अ स्टूडेंट एज़ अ हू तव्हांजो मेंटर हुयो तव्हांजो इहो फ़र्ज़ु आहे त ताज जे तख़लीक़ी जेको हुनजो हुस्न आहे उनखे वधीक मुतारिफ़ करे मूं वटि एमफिल थिए पई ताज साहिब जे फ़न ऐं फ़िक्र ते रमज़ान जो थियो आहे नौजवान शाइर बि आहे उहो एमफिल करे पियो न इहे शयूं छा आहे त हाणे जेका असांजूं लॉबीज़ आहिनि पंहिंजा सर्किल्स आहिनि उहे हिकिड़नि माण्हुनि खे अॻिते वधाए थियूं वञनि पोइ उन्हनि जूं ख़ामियूं शायदि नथियूं अचनि ऐं जेके ख़ूबियूं ॿियनि जूं लिकियूं पियूं आहिनि उन्हनि खे केरु निर्वाह करण लाइ तयार ई कोन्हे छाजे करे उन्हनि में मफ़ाद ई कोन्हे पर हिकिड़े हक़ीक़ी अदब जे शागिर्द ते इहो फ़र्ज़ु थो थिए त हू जिन माण्हू खे खपे त सभिनी सां जेको आहे सो इंसाफ़ करे महिरबानी शेर ॾाढो सुठो लॻो तव्हां सां कचहरी करे वरी बि इहे ई सिलसिला जारी रहंदा वरी बि तव्हांखे बार बार घुराईंदा रहंदासीं इहे कचहरियूं इहे लतीफ़ियात इहे सभु शयूं बार बार इन्हनि ते कचहरियूं थींदियूं तमामु महिरबानी नाज़रीन
उम्मीद त तव्हांखे असांजी हीअ कचहरी पसंदि आई हूंदी। काफ़ी सुठी कचहरी थी। लतीफ़ियात जे हवाले सां, अदबी ॿियनि मौज़ूअनि जे हवाले सां पंहिंजे मेज़बान मसरूर पीरज़ादे खे ॾींदा इजाज़त। पंहिंजे कलमकार प्रोग्राम में लीडर टीवीअ जो ही चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। महिरबानी। अल्लाह भाई।